कारूंझर वारो मैटर काफ़ी हाईलाइट थियो उन ते तव्हां जूं तकरीरूं या तव्हांजा एफर्ट्स जेके आहिनि ख़ासि तौर ते उन खां पोइ इहो थियो त हाणे उनखे तव्हां क़ौमी विरसो बि करार ॾेई छॾियो आहे त इहो वरी हाणे अचे पियो त भई मख़सूस हिकिड़ो सॼो कारूंझर न पर हिकिड़ो मख़सूस इलाइक़ो त इन जी छा हिस्ट्री आहे केतिरे हद ताईं क़ौमी विरसो? शुरू में जॾहिं कारूंझर जो आयो त असां इहो क़ाइल करण जी कोशिशि कई त SIFC वारनि खे उन्हनि इहा ॻाल्हि मञी असांजो भई कारूंझर माण्हू कोन ॾींदा उनजो सेंटीमेंट आहिनि। कारूंझर रुॻो जबल कोन्हे, रुॻो पथर कोन्हे, माण्हुनि जूं अक़ीदा आहिनि शामिल, ग्रेनाइट माण्हुनि जा इश्क आहिनि, मोहबतूं आहिनि, उन सां शामिल आहिनि कारूंझर सां। उन मज़हबी माग मकान आहिनि, उते हर जबल जेको आहे पाणी जो सोर्स आहे, उते माण्हुनि जूं ज़मीनूं आबाद थियनि थियूं। इन ते माण्हुनि जे नगर पार्कर में ज़मीनूं आबाद करण पीअण जो ज़रियो वाहिद इहे डैम आहिनि जेके सिंध गवर्नमेंट ठाहिया आहिनि। ऐं सिंध गवर्नमेंट जे इरिगेशन डिपार्टमेंट गुज़िरियल जेके ज़बरदस्त जेके सिंध में 4 कम कया आहिनि, उन्हनि में हिकिड़ो वॾो कमु लाइनिंग सिंध में कई अथनि ऐं ॿियो इहो त उते डैम ठाहिया आहिनि। त उहे माण्हुनि जो ज़रियो आहिनि, उहे डैम पोइ नाकारा थी वेंदा, पोइ अरबे रुपया तवा करे उहे डैम छो ठाहिया आहिनि। हाणे तव्हांजूं जेके टकरियूं आहिनि जबल आहिनि उतां ई पाणी लही अचे थो डैमनि में पए, जेको पोइ ज़मीन में पाणी रिचार्ज थिए थो, उते माण्हू पंहिंजी ज़मीनूं आबाद कनि था। 5 अरब रुपए जो बसर थियो आहे नगर पार्कर मां लास्ट ईयर, हेॾड़े खिते में जा। त इहे कोन अची सघंदा। पोइ आख़िर में SI असां चयो भई हाणे ख़ासि ऑलरेडी FW वटि साइट हुई त उहो तॾहिं थी सघंदी जॾहिं क्लियर थींदी। असांजी साइट कोन्हे, साइट वाइल्ड लाइफ जी आहे, उते पथर आहे पर उहो आहे साइट कंहिंजी, वाइल्ड लाइफ जी सेंचुरी में शामिल आहे। उहो ख़ासर जी आहे, पंहिंजो रामसर कन्वेंशन जेको 1972 में थियो, 73 में ईरान में रामसर साइट्स उनमें डिक्लेयर थियूं आहिनि। जेकॾहिं उहे उतां ओपन थिए क्लियर कनि, उनखां पोइ कोर्टुनि मां निकिरे, कोर्टुनि मां निकिरण खां पोइ जेकॾहिं फ्री थी आयो त असीं माइनिंग करे सघंदासीं, न करे सघंदासीं। इहो ग़लति ॻाल्हि आहे त माइन मिनरल वारनि ख़ासि ॾेई छॾियो, असीं कीअं ॾींदासीं? उहो वाइल्ड लाइफ सेंचुरी आहे, असीं कीअं ॾींदासीं? पोइ इहो थियो त हाईकोर्ट ऑर्डर अची विया हाईकोर्ट जा। हाईकोर्ट त सॼे एरिया खे नगर पार्कर जे लैंडस्केप खे शायदि, जेको मूं पढ़ियो कोन्हे उनजो पूरो, पर उहो पढ़ण त ॾिसां त हाणोके जेको फ़ैसिलो उहो छा आहे। पहिरें फ़ैसिले में इहो त सॼे खे डिक्लेयर करे खणी अचो। पोइ हेरिटेज कमेटी उहो सॼे खे 1.5 लाख एकड़ खे डिक्लेयर करण जे बजाए 21,000 एकड़ डिक्लेयर कयो, जेका कल्चर डिपार्टमेंट जी आहे हेरिटेज एडवाइज़री कमेटी। हाणे कैबिनेट खे इख़्तियार थोरी आहे कंहिंखे कढण जो ऐं शामिल करण जो, हर कंहिंजो कानून ठहियलु आहे। उन कानून तहत उहो प्रपोज़ल, उहो खातो काबीना में खणी ईंदो, माण्हुनि पे काबीना जी ॻाल्हि ईंदो। त मां पहिरीं चवंदो यार इहो जेको वाइल्ड लाइफ वारो जेको कमेटी ठाही आहे या काबीना ठाही आहे, अरे बाबा उहो काबीना न ठाही आहे, उहा वाइल्ड लाइफ कंजर्वेशन एक्ट तहत जेके रूल्स आहिनि उन रूल्स में सेक्शन 7 आहे। सेक्शन 7 में इहो लिखियलु आहे त सेक्रेटरी फॉरेस्ट जेको वाइल्ड लाइफ जो सेक्रेटरी आहे, हद जो MPA, IUCN जो नुमाइंदो, WWF जो नुमाइंदो, माहौलियाती माहिर ऐं स्टेक होल्डर, इहे उन कमेटी में शामिल आहिनि। काबीना एज इट इज़ उन रूल तहत उहा कमेटी अॻिते फॉरवर्ड कई। काबीना को थोरी ठाही कमेटी, पोइ हीअ बि को काबीना थोरी ठाही कमेटी, हीअ सिंध काबीना माण्हू लिखंदा आहिनि, ख़बर ई कोन्हे बाबा। ही रूल्स 1994 जो जेको हेरिटेज कंजर्वेशन एक्ट आहे उन तहत हिकिड़ी एडवाइज़री कमेटी आहे, जंहिं जो इख़्तियार आहे त हू कंहिं बि इलाइक़े खे हेरिटेज डिक्लेयर करे, ज़मीन खे करे, बिल्डिंग खे करे, कंहिं बि शइ खे करे, उहो करे सघे थी। उहा रिकमेंडेशन काबीना में ईंदी त काबीना हुनखे अप्रूव करण जो इख़्तियार रखे थी, त करण जो हुननि खे इख़्तियार, काबीना हुनखे जस्ट ॾींदी। काबीना प्रपोज़ल आयो, काबीना एक्सेप्ट करे छॾियो, वरी कोर्ट में विया त भाई इहो न हो, हीअ डिक्लेयर करिणो हो हेरिटेज कमेटी जो कमु हो, असांजो कमु त कोन हो। हाणे को फ़ैसिलो आयो आहे वरी उनमें शायदि हाईकोर्ट उन ते कयो आहे, उहो हाणे कल्चर डिपार्टमेंट जी पिटीशन हुई, उहो ॿुधाए सघनि था। असीं माइनिंग तॾहिं करे सघंदासीं जॾहिं का बि साइट असांखे ॿियनि लॉज़ मां क्लियर थी ईंदी, कोर्टुनि मंझां ऐं ॿिया जेके रिलेवेंट डिपार्टमेंट आहिनि उहे क्लियर करे ॾींदा, तॾहिं न त असां वटि थोरी आहे। ज़ाहिर आहे जेकॾहिं हेरिटेज वारनि ॾे हली त तव्हांजो त पोइ डिपार्टमेंट में रही कोन थो, तव्हांजो कल्चर डिपार्टमेंट वास्तो ई कोन्हे। पोइ हेठि महिल असां वटि ईअं ई बसि पोइ उहो हुन वज़ीर ख़राबु कयो, जेको अॻु में जेको आयो हो न केयरटेकर जे वक़्तु, जेको खणी वियुसि जेको वज़ीर साहिबु जेको रिकॉर्ड बि खणी वियो, अञा न वरितो आहे वापसि। न उहो असां हले पई, CMIT उन ते कमु करे पई, असां लिखियो आहे उनखे चीफ सेक्रेटरी। भला ईअं सवलो आहे छा माना खणी वञे रिकॉर्ड सरकार, इहो सवलो आहे भाई? आउं चवां थो त मूंखे ख़बर न आहे त सवलो आहे ॾुखियो आहे, मूं त ज़िंदगीअ में हिकिड़ो पनो बि जेकॾहिं मूं वटि घर में जेकॾहिं मुंहिंजो डिपार्टमेंट मूं छॾियो आहे त उहो आउं पनो वापसि पंहिंजी ऑफिस में सबमिट करे पोइ निकिरंदो आहियां त मुंहिंजो रिकॉर्ड उते रहे।